की गुलाम शाह लॻ क़ौमी अवामी तहरीक शिकारपुर जो वफ़द मुतहिद ऐं मज़बूत सिंध मुहिम जे सिलसिले में गड़ी यासीन पहुतो, जिते मुख़्तलिफ़ होटल दुकानदारनि ऐं हारी मज़दूर वापारियुनि ऐं शहरियुनि सां मुलाक़ातूं करे क़ौमी अवामी तहरीक अयाज़ लतीफ़ पलेज जो पैगाम पहुचायो वियो ऐं हैंड बिल तक़सीम कया विया। उन मौक़े ते क़ौमी अवामी तहरीक शिकारपुर ज़िले सदर एडवोकेट ज़फ़र अली चन्ना, आगा वक़ार दुरानी, एडवोकेट ज़ाहिद बंबरो, तालके गड़ी यासिन जे सदर रफ़ीक अहमद कंबो, इक़बाल जखरो, इमदाद सुमरो, ख़ैर मोहम्मद नापर ऐं मंज़ूर सोलंकी पिण मौजूद हुआ। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त हुक्मरान इक़्तिदार जी सियासत ख़ातिर सिंध में बिरादरी अज़म लसानी बुनियादनि ते इख़्तिलाफ़नि खे हथी ॾेई अवाम खे हिक ॿिए जी रत जो प्यासो बणायो वियो आहे, हिक ॿिए सां बिरादरी जा जहिड़नि में फसायो वियो आहे, जॾहिं त ॿिए तरफ़ सिंध जे कुदरती वसीलनि ऐं मुआशे मुफ़ादनि जो सौदो कयो पियो वञे। हिननि चयो त सिंध जे पाणी ऐं ज़मीन, गैस, बिजली, तेल ऐं जबलनि ऐं बंदरगाहनि समेत आम वसीलनि ते धारियुनि खे अख़्तियार ॾिना विया आहिनि, जॾहिं त अवाम खे बुनियादी हक़नि ऐं तहफ़्फ़ुज़ खां बि महरूम कयो वियो आहे। अॻवाननि वधीक चयो त अॼु सिंध जा शहर अमन अमान जी ख़राब सूरतहाल सबबि ॾुआरियुनि जे रहम ऐं वो करम ते हली रहिया आहिनि, जंहिं ख़िलाफ़ गॾियल जदोजहद ऐं वक़्त जी अहम ज़रूरत आहे। हिननि अवाम खे अपील कई आहे त नफ़रतनि ऐं फ़िरक़नि खां मथां ई मुतहिद ऐं मुअज़्ज़म मज़बूत बणिजण ऐं पंहिंजे धरती वसीलनि ऐं क़ौमी हक़नि जे तहफ़्फ़ुज़ लाइ अमली किरदारु अदा करणो पवंदो। उन मौक़े ते वफ़द पारां हैंड बिल पिण विरहाया विया ऐं क़ौमी अवामी तहरीक जो पैगाम मुख़्तलिफ़ मुकतब फ़क़्र सां सड़ायल शहरनि ताईं पहुचायो वियो।